मोबाइल फ़ोन हाणे ज़िंदगीअ जो अहम हिसो बणिजी चुको आहे। हिकु इंतिहाई अहम ज़रूरत सां दुरुस्त तौरु फ़ाइदो खणण लाइ ज़रूरी आहे त उनखे सही तरीक़े सां इस्तेमालु कयो वञे। इन हवाले सां कुझु ज़रूरी ॼाण अव्हांखे ॾींदासीं। मोबाइल फ़ोन जंहिंजी बैटरी चार्जेबल हूंदी आहे उनखे इस्तेमालु करण खां अॻु बैटरीअ जो मुकमल चार्ज थियणु ज़रूरी हूंदो आहे। मोबाइल फ़ोन चार्ज करण लाइ दुरुस्त तरीक़ेकार इख़्तियार करणु घुर्जे। मोबाइल फ़ोन खे ग़लति तरीक़े सां चार्ज करण दौरान थींदड़ हादिसा बि असांजे साम्हूं आहिनि, जिन खां बचण लाइ कुझु अहम ॻाल्हियूं ज़हन में रखणु घुर्जनि। ही तरीक़ा न रुगो फ़ोन खे सही नमूने चार्ज कंदा पर मोबाइल फ़ोन जी हयाती बि वधाईंदा। आम तौर ते ॾिठो वियो आहे त मोबाइल फ़ोन सां थींदड़ हादसनि में जेके चार्जर इस्तेमालु थींदा आहिनि उहे इंतिहाई ग़ैर मयारी हूंदा आहिनि, जेके हादसनि जो सबबु बणिजंदा आहिनि। सस्ता ऐं ग़ैर मयारी चार्जर न रुगो मोबाइल फ़ोन जी बैटरी जी उमिरि घटाइनि था पर शॉर्ट सर्किट जो बि सबबु बणिजंदा आहिनि, जंहिं सबबु घर में बाहि लॻण जा वाक़िया बि थी सघनि था। कुझु माण्हू अहिड़ा चार्जर वठंदा आहिनि जिन में मल्टी पोर्ट हूंदी आहे, जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जी मोबाइल चार्जिंग लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। अहिड़ा चार्जर्स जिन सां मल्टी पोर्ट हुजे उन्हनि जो इस्तेमालु मुनासिब नाहे हूंदो, छो त मुख़्तलिफ़ मोबाइल फ़ोन्स में लॻल बैटरी जा एम्पेयर्स मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि, जंहिं सबबु मल्टी पोर्ट वारे चार्जर ऐं हिक ई वक़्तु केतिरियूं ई मोबाइल फ़ोन्स चार्जर ते लोड विझंदियूं आहिनि ऐं उहे गरम थी वेंदा आहिनि, जंहिंसां इन ॻाल्हि जो इम्कानु वधी वेंदो आहे त चार्जर में शॉर्ट सर्किट थी वञे, जेको बाहि जो सबबु बणिजी सघे थो। इन लाइ माहिर हमेशह इन ॻाल्हि ते ज़ोर ॾींदा आहिनि त हर फ़ोन लाइ हिकु मख़सूस चार्जर ई इस्तेमालु कयो वञे, गॾियल चार्जर इस्तेमालु न कजे। जेकॾहिं अव्हांजी मोबाइल सां मिलियल चार्जर ख़राब थी वियो या गुम थी वियो आहे त इन सूरत में अव्हां ॿियो चार्जर ख़रीद करियो। त इन ॻाल्हि खे यकीनी बणायो त असली चार्जर ख़रीद करियो, खणी उहो महांगो छो न हुजे, त जीअं हिफ़ाज़त खे यकीनी बणाए सघिजे। इहो बि ॾिठो वियो आहे त माण्हू मोबाइल चार्ज करण लाइ उनखे चार्जर में हणी मोबाइल खे विहाणे हेठां रखी छॾींदा आहिनि या का शइ उन मथां रखंदा आहिनि, जेको इंतिहाई ग़लति आहे। इहो ई बाहि लॻण जो बुनियादी सबबु आहे, छो त मोबाइल फ़ोन चार्जिंग दौरान गरम थी वेंदो आहे, जंहिंसां उन जे फाटण जा इम्कान वधी वेंदा आहिनि। मोबाइल मुकमल तौर ते चार्ज करण बाद उनखे चार्जर मां कढणु इंतिहाई अहम आहे। चार्जिंग मुकमल करण बाद इन ॻाल्हि खे यकीनी बणायो त चार्जर खे बि बिजलीअ खां अलॻि कयो वियो आहे ऐं मोबाइल खे चार्जर मां कढियो वञे। सॼी राति मोबाइल ऐं चार्जर न हलाए छॾिजे, इहो अमल ख़तरनाक साबित थी सघे थो। मोबाइल खे चार्ज करण खां अॻु चार्जर ऐं उन जी पोर्ट खे ॾिसी तसली कजे त चार्जर ऐं पोर्ट बहितर हालत में आहिनि। जेकॾहिं चार्जर किथां टुटल आहे त इन सूरत में इस्तेमालु न करण ई बहितर हूंदो। अहिड़ी रीति पोर्ट बि ॾिसिजे, जेकॾहिं ख़राबु आहे त उन पोर्ट खे तब्दील कजे। इहो ख़ासि ख़्यालु रखिजे त भित में लॻल हिक ई इलेक्ट्रिक सॉकेट में केतिरा ई चार्जर न लॻाइजनि, छो त हर चार्जर जा पंहिंजा एम्पेयर हूंदा आहिनि, जिन सां उन्हनि जी सलाहियत ते फ़र्क़ु पइजी सघे थो ऐं उहे मोबाइल फ़ोन जी बैटरीअ ते असरअंदाज़ थी सघनि था। इहो बि मुमकिन आहे त बैटरी इंतिहाई गरम थी ओचितो फाटी पवे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk